अमेरिका जी स्पेस एजेंसी नासा जी तरफ़ां मोकिलियल हिकु मरीख़ मिशन जेको कामयाब थी चुको आहे। 18 फरवरी 2021 ते ही परसिवरेंस रोवर जेको मार्स जी हिकु सतह जंहिंजो नालो जज़ीरो कार्टर आहे उन ते लैंड थियो आहे। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही मिशन 3 जुलाई 2020 ते केप कैनावरल एयरफोर्स स्टेशन फ्लोरिडा मां लॉन्च कयो वियो हो ऐं 7 महीने जे टीह सफ़र खां पोइ कामयाबी सां मार्स ते लैंडिंग करे अमेरिका खे दुनिया जो पहिरियों सभ खां वधीक मार्स ते मिशन मोकिलींदड़ मुल्क बणाए छॾियो आहे। यादि रहे त हिन मिशन में $2.8 बिलियन खां बि मथे ख़र्चु आयो हो। सोचो अगरि ही मिशन फेल थी वञे हा त केॾो नुक़सानु थिए हा। बहरहाल ही मिशन कामयाब थी चुको आहे। परसिवरेंस रोवर सां गॾोगॾु हिकु हेलीकॉप्टर बि मोकिलियो वियो आहे जेको पिणु रोवर सां गॾु कमु कंदो ऐं इहो पहिरियों चकर आहे त इंसान हिकु हेलीकॉप्टर मोकिलियो आहे ऐं उहो बि कंहिं ॿिए ग्रह ते। ऐं हिन ॿिन्हिनि जो कमु मार्स जी सतह तां पथर खणी ऐं हुन जो सैंपल खणी धरती ते वापसि मोकिलण सां गॾोगॾु उतां जी एटमॉस्फेयर, पाणी ऐं ज़िंदगी तलाश करण बि आहे। त इहा हुई अॼु जी वीडियो। अगरि पसंदि आई आहे त पंहिंजे दोस्तनि सां लाज़मी शेयर कंदा। महिरबानी।